जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों अॼु असां तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां जयपुर जो हिकिड़ो अहिड़ो भॻवान श्री झूलेलाल जो मंदरु था ॾेखारूं जेको अंधेरे में आहे, पूरे अंधेरे में आहे। ऐं उन जे पुठियां जेको कारण आहे उहे कुझु ईअं पियो सम्झ में अचे, या त मुखी पंच आहिनि या पोइ ट्रस्टी आहिनि या अन्य को माण्हू आहिनि। बहरहाल केर बि हिन हरकत जे पुठियां आहिनि, पर इहे हरकत निंदनीय आहे, बिल्कुलु निंदनीय आहे। इन जी असां घोर निंदा था करूं ऐं पूरो सिंधी समाज इन लाइ करे घोर निंदा थो करे कि आख़िर अहिड़ो किरियल कृत्य कीअं कयो आहे। असां तव्हांखे लगातार असांजी टीवी स्क्रीन ते जेको अचे पियो वीडियो जे माध्यम सां तव्हांखे ॾेखारियूं पिया कि केतिरो अंधेरो आहे ऐं भॻवान श्री झूलेलाल जे मंदर खे बिल्कुलु अंधेरे में विझी लाथो अथनि। त अहिड़ा इंसान कहलाइण लाइक़ु कान आहिनि। उन्हनि लाइ करे भले ई इहो ईंट भाटे पत्थर जो हिकिड़ो मंदरु हूंदो, अंदरि पियल मूर्ति शायदि पत्थर जी मूर्ति हूंदी, पर उहो असांजे लाइ करे ईंट भाटनि जो को स्थान कान्हे। असांजे लाइ करे उहो मंदरु आहे, ईंट भाटे पत्थरनि सां ठहियलु उहा मूर्ति कान्हे, उहो असांजा इष्ट देव आहिनि। इहा ॻाल्हि बि सम्झणी घुरिजे जीअं हिन मंदर में ऊंधाए कई आहे ऐं अंधेरो कयो आहे। बहरहाल इन इहो वीडियो लगातार वायरल थियनि पिया, सिंधी समाज जे कई ग्रुपनि में हलनि पिया, कमेंट्स वग़ैरह बि हलनि पिया, पर इन्हनि चाहे मुखी पंच आहिनि, चाहे ही ट्रस्टी आहिनि, चाहे अन्य माण्हू आहिनि, इन्हनि खे शर्म कान बि अचे कि असां कहिड़ो ज़ुल्म करे वेठा आहियूं। ऐं उन्हनि ज़ुल्म खे इंसान जे मथां कान कयो आहे दोस्तो, इन्हनि ज़ुल्म कयो आहे भॻवान श्री झूलेलाल जे मंदर जे मथां। झूलेलाल जेको असांजे झूलेलाल मंदर में वेठो आहे पूजारो, जंहिंजो नालो भाई प्रकाश आहे, इनखे लगातार पंचायत जे द्वारा ट्रस्टी जे द्वारा प्रताड़ना भी मिले, बार बार इनके के न के मैटर में खणी करे परेशान पिया कनि। तो दोस्तों मां सॼे सिंधी समाज खे इहो थो चवणु चाहियां कि उथो जागो ऐं भॻवान श्री झूलेलाल मंदिर में जीअं अंधेरो कयो आहे उन्हनि जो तत्तो पलटो, उन्हनि खे सबक़ सेखारो ऐं उन्हनि जे मथां जेकी उचित कार्रवाई थिए थी उहा करो। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो ॿुधायांव कि मंदिर जो पुजारो भाई प्रकाश सां गॾु पंचायत, ट्रस्टी या अन्य माण्हुनि जो को बि वाद विवाद आहे या हुननि खे हिन पुजारी सां को समस्या आहे, त हुन लाइ करे थाणो तड़ाको कोर्ट कचहरी खुलियल आहे, पर कानून हथ में खणी ईअं मंदर में अंधेरो करणु बिल्कुलु इनलीगल आहे, पूरे तरीक़े सां ग़लति आहे। इन जी असां घोर निंदा था करूं, छोकी हुननि अंधेरो भॻवान श्री झूलेलाल जे मंदर में कान कयो अथनि, असांजे घरनि में कयो अथनि, जंहिंजो उन्हनि खे भॻवान श्री झूलेलाल कॾहिं बख़्शंदो कान। दोस्तों ये वीडियो लगातार तव्हां ॾिसो पिया कीअं वेचारा भक्त ऊंधाई जे अंदरि भॻवान श्री झूलेलाल जो पल्लो अखो आरती पिया पाइनि। बहरहाल दोस्तों भॻवान श्री झूलेलाल मंदर जे अंदरि अंधेरो सुठी ॻाल्हि कान्हे, इहो सुठो संकेत बि कान्हे। अगरि असां सिंधी थी करे ख़ामोश आहियूं, इहो सभु कुझु ॾिसी करे ख़ामोश आहियूं, त इहा सुठी ॻाल्हि कान्हे। हीअ असांजा इष्ट देव आहिनि, जंहिंजे कारण असां अॼु सिंधी हिंदू कहलायूं था। कृत्य चाहे कंहिं बि कयो हुजे, चाहे पंचायत उहो गुनाहगार हुजे, चाहे ट्रस्टी हुजनि, चाहे अन्य कंहिं इहो कृत्य कयो आहे, उहो सभई उन्हनि सभिनि खां सवाल जवाब थींदा। बहरहाल मां तव्हांखे हिन मंदर जे बारे में कुझु ॻाल्हियूं थो ॿुधायांव। इन मंदर जे अंदरि रेगुलर सुबुह ऐं शाम जो पलो आरती थींदी आहे। तंहिंजे अलावा ॿुधर, विस्पति, जुमो इन्हनि 3 ॾींहं लाॻीठा सत्संग हलंदो अथव ऐं जुमे जे ॾींहुं, ठारूअ जे ॾींहुं हिते विशेष पूजा हलंदी अथव, जेके असां ॾाढो मञंदा आहियूं, जंहिंजी ॾाढी वॾी मान्यता आहे। जेको जुमे जो ॾींहुं असां ठारूअ जो ॾींहुं चवंदा आहियूं, उन ॾींहुं असां अखा पाला पाईंदा आहियूं, दरिया शाह ते भॻवान झूलेलाल साईं जी पूजा अर्चना थींदी आहे, कई मंदरनि में थींदी आहे ऐं सिंधियुनि खे पतो बि आहे, पाण सभिनि खे पतो बि आहे त इन मंदर जे अंदरि इहा विशेष पूजा अर्चना जुमे ॾींहुं हलंदी आहे। ॿुधर, विस्पति, जुमो 3 ॾींहं सत्संग ऐं जुमे जे ॾींहुं शाम जे टाइम हिकिड़ी विशेष पूजा अर्चना हलंदी आहे। त एतिरो कुझु जॾहिं मंदर जे अंदरि प्रोग्राम थींदो आहे, एतिरो कुझु जॾहिं उते सभु कुझु पंहिंजी जॻह ते सुचारू हले पियो, त आख़िर केरु विवाद पियो करे, केरु बि एतिरा वॾा विवाद खड़ा करे लाइटूं कटण जा, ऊंधाए में भॻवान श्री झूलेलाल खे करण जा, ऐं हिन पुठियां कारण छा आहे। इन सभिनि जी ॻाल्हियुनि जो असां ख़ुलासो कंदासीं ॿिए वारे वीडियो में कि आख़िर मामिलो छा आहे, आख़िर हीउ मंदरु कंहिं ठाहियो, केरु हिन जी स्थापना कई, कहिड़ो बाबो हो ऐं भाई प्रकाश केरु आहे ऐं कॾहिं खां वठी आहे,
ऐं कहिड़ी उपलब्धि हिन मंदर में कई अथई, छा छा कार्य हिन मंदर जे अंदरि कंदो आहे, त ही सभु ॻाल्हियुनि जो जवाबु असां तव्हांखे ॿिए वीडियो में ॾींदासीं। बहरहाल हिकु छोटी सी अपील आहे सभिनी सिंधी समाज जी जेका संस्थाऊं आहिनि या सिंधी समाज जी सेना ठहियलु आहे, युवा सेना ठहियलु आहे, ऐं सिंधी समाज जा जेतिरा बि मुखी पंच आहिनि उन्हनि सभिनि खे मुंहिंजी अपील आहे कि भॻवान श्री झूलेलाल जो मंदरु अंधेरे में उचित कान आहे। मुंहिंजा भाउराऊं, मुंहिंजा मुखी पंचो, ॿुधो हिन सॼी वीडियो खे ॾिसो ऐं उथो, इन जे मथां जेकी बि उचित कार्रवाई आहे करायो, लेकिन भॻवान श्री झूलेलाल मंदर में उजालो करायो। जागो सिंधी जागो। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।